सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे जी जांच लाइ जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी खे रद्द करे छॾियो। नई इंक्वायरी कमीशन जोड़ण जो हुकुम। दरख़्वास्त वापस वठण ते शेख रशीद खे बि नोटिस जारी। चीफ जस्टिस जी पेमरा चेयरमैन खे छंड। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिक शख़्स खे परॾेह मां इंपोर्ट करे सॼे मुल्क खे यरगमाल बणायो वियो ऐं उहो आसानीअ सां वापसि हलियो वियो। हुकूमत वटि जांच कराइण जी सलाहियत ई नाहे। हुकूमती कमेटीअ जो हिक बि TOR दुरुस्त नाहे। हुकूमत चाहे थी त सभिनी खे ज़िम्मेवार करार ॾिनो वञे ऐं कंहिं ख़िलाफ़ बि कार्रवाई न थिए। अरबियुनि जो नुक़सान थियो पर हुकूमत खे परवाह नाहे। हुकूमत जी ठाहियल कमेटी अखियुनि में धूड़ विझण बराबरि आहे। कंहिंखे बि मुल्क जी परवाह नाहे। हिन मुल्क ते 70 सालनि खां अशराफिया क़ाबिज़ आहे। हीअ मुल्क रुगो अशराफिया लाइ नाहे। असांजा माण्हू मुल्क ऐं दीन ॿिन्ही खे बदनाम करे रहिया आहिनि। अदालत चयो त हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे संजीदा नाहे वरितो। अबसार आलम कुझु फ़र्दनि ते इल्ज़ाम लॻाया आहिनि। सुप्रीम कोर्ट दिफ़ा वज़ारत जी दरख़्वास्त वापसि वठण ते ख़ारिज करे छॾी। फैज़ाबाद धरणे केस जी ॿुधणीअ दौरान एजाज़ुल हक़ जे वकील पारां आमिर ज़ियाउल हक़ खे सदर सॾण ते चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त बंदूक जे ज़ोर ते केर बि सदर नथो थी सघे। ज़ियाउल हक़ खे सदर नथो मञा। ॿीहर अदालत में अहिड़ी ग़लत बयानी न कई वञे। मुल्क में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परॾेहिनि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत ख़तम। सिंध में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ न थी। सिंध पुलिस तोड़े ज़िले इंतज़ामिया हुकूमती हिदायतुनि बावजूद गैरकानूनी तौर सूबे में तरसियल परॾेहिनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई शुरू न कई। हुकूमत पारां कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़कानो ऐं जैकमाबाद में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गाननि लाइ क़ाइमु कयल कैंपूं ख़ाली पयल। कराची पुलिस शहर में गैरकानूनी तौर तरसियल परॾेहिनि जूं गिरफ़्तारियूं शुरू करे छॾियूं। सोराब ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि मां 60 खां वधीक अफ़गानी गिरफ़्तार। पुलिस गिरफ़्तार कयल अफ़गाननि खे पनाहगीरनि लाइ हाजी कैंप में क़ाइमु कयल कैंप ते पहुचाए छॾियो। रिकार्ड जी छंड छाण जारी। इसराइल गज़ा खे धरतीअ तां मेसारण वारी होड़ तां न लथो। इसराइली फ़ौज गज़ा ते ज़मीनी ऐं फ़िज़ाई हमला जारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 9000 जे वेझो पहुची वियो। शहीदनि में अक्सरियत फ़लस्तीनी ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। गज़ा में ज़मीनी कार्रवाई दौरान हमास जी सख़्त मज़म्मत। 9 इसराइली फ़ौजी मारिजी विया। सेनेट गज़ा में फौरी जंग बंदीअ वारो ठहराव मंज़ूर करे वरितो। हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि ते इसराइली हमलनि जी मज़म्मत। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त गज़ा में न पाणी आहे, न बिजली, न खाद खुराक। इसराइली फ़ौज अस्पतालनि ते बि हमला करे रही आहे। आलमी बिरादरी इसराइल खे हमलनि खां रोके। रुगो पीपल्स पार्टी मुल्क में चूंडू चाहे थी। ॿी का बि पार्टी चूंडुनि लाइ राज़ी नाहे। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी।
अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त निगरान हुकूमत भले मनसूबनि ते पंहिंजूं तख़्तियूं लॻाए पर सूबे जी तरक़ी न रुकजणु घुरिजे। पीपल्स पार्टी लाइ ॾुखियायूं पैदा कयूं पियूं वञनि, कुझु बि करियो पर ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी ई हूंदी। असां ॿोॾ मुतासिरनि लाइ कमु करे ॾेखारियो। सिंध में आम चूंडुनि लाइ सामान पहुचाइण वारो अमल शुरू करण जो फ़ैसिलो। ईंदड़ चूंडुनि में इस्तेमाल हेठि ईंदड़ सामान 2 नवंबर खां पहुचाइण वारो कमु शुरू कयो वेंदो। सामान में कसमनामा, मुख़्तलिफ़ फार्म, ब्रास सेल, ट्रेनिंग किट शामिल। 16 नवंबर ताईं सिंध जे समूरनि ज़िलनि में सामान पहुचायो वेंदो। चूंडुनि जो सामान ज़िले ऑफिसनि में रखियो वेंदो। सिक्योरिटी लाइ पुलिस खे हिदायतूं जारी। लाॻापियल ज़िलनि जा डीसीज़ चूंडुनि जो सामान महफ़ूज़ करण लाइ इलेक्शन कमीशन जी मदद कंदा। सिंध हाई कोर्ट माड़ी जलबाणी वाक़े बाद ॻोठाणनि ते दाख़िल केस जा दस्तावेज़ तलब करे वरिता। अदालत सरकार पारां ॻोठाणनि ते दाख़िल कयल केस जा दस्तावेज़ तलब करे वरिता। अदालत रिमार्क्स ॾिना त FIR में अहलकारनि जो बि ज़िक्र हूंदो। जांच ऑफिसर उन्हनि खे अणॼातल छो ॼाणायो आहे। जेकॾहिं वारिस को फ़ैसिलो करे रहिया आहिनि त अदालत में अची ॿुधाइनि। जेकॾहिं वारिसनि खे मुआवज़ो ॾिनो पियो वञे त मतिलबु ॻोठाणनि खे क़तल कयो वियो आहे। जिन बि अहलकारनि जा नाला FIR में तफ़सीलनि सां गॾु अदालत में पेश थियनि। नवाबशाह में STP कारकुननि ते पुलिस तशद्दुद ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। हैदराबाद में STP कारकुननि जो क़ौमी शाहराह ऐं सन वेझो बेंडस हाईवे ते धरणो। टंडो गुलाम हैदर, मीरपुर बठोरो, कोटड़ी, कंडियारो, तंगवाणी, सकरन, जेकमाबाद, सिजावल, खैबर, काज़ी अहमद ऐं ॿियनि शहरनि में बि STP जो एहतजाज। नवाबशाह ज़िले में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। औरतुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस वारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।